العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون صدق الله العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما درود شریف پڑھو بلند آواز سے اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته أجمعين اب آیا گاڑی روڈ دیا قرآن جو ادب کیوں وہی کوئی نہ ہوتے بابا وہی رو شاباش دوستو بزرگو ऐं भाइरो अॼु 1 जून 2016 जामिया इस्लामिया मारिफुल कुरान पन्नो आकिल हजरत मौलाना मोहम्मद सालेह इंदड़ साहब जे मदरसे में अल्लाह जे मेहरबानी सां मां ॾिठो त पूरो मुकम्मिल डज़न हाफ़िज़न जो फारिग थियो ऐं उन्हनि बचड़नि दिस्तार बंदी कई हवाले तवजो कयो उचरियो आवाज के जागो था सुभान अल्लाह चो अरे मुंडे हेले मुंडे ॾिसो मुंडे चरिया अबा टिन माण्हुनि ते कलम कोन्हे हिकु चरे ते उन ते भी कलम कोन्हे ॿियो निंड वारे ते उन ते भी कलम कोन्हे तंहिंजे करे चरिया भी थी न वियो ऐं निंड भी न कयो जागो था न अब जागो था मां तव्हां खां पुछां थो जागो था अल्हम्दुलिल्लाह अवां ॾिठो त बचड़नि कुरान पाक हिफ़्ज़ कयो अल्लाह पाक जंहिं घर जे मथां राज़ी थींदो आहे उन घर मां अहिड़ा गुलाब जा गुल कढंदो तव्हां बि रीस कयो अवां बि पंहिंजनि बचड़नि खे क़ुरान पाक पढ़ायो अबा हे मुंहिंजा ॾंद धारिया पियल आहिनि ये ट्रप्पा धारियो त लाउड जी ॾंदनि में थो लॻे भॼन ॿिया रहिया कोया हा ॾिस भला ट्रप्पा छो था
स्टेज अहिड़ी ठहियल आहे जो टपा था ॼण तख़्तनि जी अलाए छाजी आहे असां टपा था ॼण ॾंदनि में थी अचे लॻी छोरा पोइ टपा चो आराम सां वेही रहो पुट हाणे त जागो था आज जेके निंड पिया उहे हथो खणो जल्दी कयो शाबाश माशा अल्लाह जज़ाकुम मुंहिंजा मोहतरम दोस्तों बुजुर्गो ऐं भाइरो इंसान जॾहिं पैदा थींदो आहे न इंसान जॾहिं वॾो थींदो आहे बालिग थींदो आहे त उन जे मथां हक़नि जा ॿार अची पवंदा आहिनि मूंखे टाइम सम्झ में अची वियो त थोरो ॿार अची पवंदा आहिनि हक़नि जा पहिरियों पहिरियों अल्लाह जो हक़ आहे बाने जे मथां जेका मां आयत पढ़ी इन में अल्लाह फरमाए थो त रब हुकुम कयो आहे तव्हांखे त अदल कयो अदल जी माना छा आहे अदाउल हक़ इला साहिबिल हक़ हक़ वारे खे हक़ ॾियणो इंसान जॾहिं बालिग थींदो आहे त हक़नि जा जी ॿार पवंदा अथसि अल्लाह जा हक़ रसूल जा हक़ रस्ते जा हक़ औलाद जा हक़ अबे जा हक़ अमर जा हक़ ज़ाल जा हक़ ओड़े पाड़े जा हक़ उस्ताद जा हक़ इमाम जा हक़ जमायती जा हक़ वॾा हक़नि जा ॿार था थियनि जंहिं हक़ अदा कयो उन अदल कयो ऐं जंहिं हक़ अदा न कयो उन ज़ुल्म कयो इंसान जॾहिं बालिग थींदो आहे त उनजे मथां हक़नि जा जी ॿार पवंदा आहिनि त अल्लाह जो हक़ असां ते कहिड़ो आहे त सजदो अल्लाह जो कयूं सजदो कंहिंजो बाबा ॾाढा ॻाल्हायो अल्लाह जो हक़ आहे सजदो हक़ अल्लाह जो आहे पोइ जंहिं माण्हूअ अल्लाह खे छॾे वञी ग़ैर जो सजदो कयो त इन हक़ कयो या ज़ुल्म कयो अदल कयो या ज़ुल्म इन हक़ अदा न कयो तंहिंजे करे इंसान जॾहिं बालिग थींदो आहे त हुनजे मथां हक़नि जा ॿार पवंदा आहिनि त अल्लाह जा हक़ अदा करे ऐं औलाद जा बि हक़ अदा करे औलाद ॼमे त पहिरियों पहिरियों औलाद जो हक़ इहो आहे त जॾहिं तव्हांजा ॿार ॼमनि न 70 ॾींहंनि जा थियनि त हुनजो तोहर बि करायो मथो बि हुनजो कूड़ायो चांदीअ में तोर करे ऐं उहा चांदी सदको कयो ऐं उन ॿार जो नालो भलो रखो पहिरियों हक़ इहो अथसि त नालो भलो रखो असां औलाद जा हक़ अदा नथा कयूं पहिरियों हक़ इहो अथसि त औलाद जो हक़ अदा करे अल्लाह जा हक़ अदा कई हाणे औलाद ॼणे पोइ बेपरवाह थी न वियो पहिरियों पहिरियों औलाद जो हक़ इहो आहे त औलाद जो नालो भलो रखे भला नाला कहिड़ा आहिनि अब्दियत पाक नबी इमामुल अंबिया फरमायो अफज़लुल अस्माए अब्दुल्लाह व अब्दुर रहमान भले में भला नाला अथव अब्दुल्लाह अब्दुर रहमान अब्दुल गफ्फार अब्दुल जब्बार अब्दुल रज़ाक ये भला नाला नबियन जा नाला रखो मोहम्मद मूसा मोहम्मद आदम मोहम्मद इब्राहिम मोहम्मद याकूब मोहम्मद इलियास ये भला नाला उन्हीं का बाद में पाक नबी इमामुल अंबिया फरमायो मां मोहम्मद करीम जा जेके भी नाला आहिनि समूरा पंहिंजी औलाद ते रखो पर जेको मुंहिंजो ज़ाती नालो आहे मोहम्मद जेको अल्लाह पाक मुंहिंजो चूंडियो उहो बि पंहिंजी औलाद ते नालो रखो रिवायत में अचे थो तफ़सीरनि में लिखियो पियो जंहिंजे घर में वज़ो हमल थिए पुटाणी औलाद नथी थिए वो ॿार पेट में हुजे वो बास करे त अल्लाह इन पेट वारे बचड़े के पुट कर त मां नालो मोहम्मद रखंदो मास या बास बासे अल्लाह ताला उनके पुट जी औलाद ॾींदो मोहम्मद ऐं जंहिं पंहिंजे पुट जो नालो मोहम्मद रखियो रोज मलाइका उन घर में अची करे उन ॿार जी ज़ियारत कंजा जो नालो मोहम्मद हो चओ न सुभान अल्लाह हाँ ऐं क़यामत वारे ॾियारे अल्लाह ऐलान फरमाईंदो या मोहम्मद किरोड़े
अरबे मोहम्मद नाले उथी बीहंदा रब चवंदो मां तव्हां खे न आहियां मां पंहिंजे महबूब मोहम्मद खे आहियां वो बाना चवंदा रब असांजे अबे अम्मा असांजो नालो तुझे मोहम्मद करीम जे मोहब्बत में मोहम्मद रखियो हो रब ऐलान कंदो ओ मुंहिंजा बानड़ो जंहिंजो भी नालो मोहम्मद आ अवां जे अबे अम्मा अवां जो नालो मुझे मोहम्मद करीम जे मोहब्बत में नालो मोहम्मद रखियो हो अज मां अल्लाह सां शिरक न करे आया हो तौहीद खणी आया हो त ॿिया नंढड़ा सनड़ा जेके भी गुनाह मां रब माफ़ करे पंहिंजे मोहम्मद करीम जे नाले मोहम्मद जे नाले जे सदके में रब तो फरमाए मां तव्हां खे माफ़ी ॾेई ऐलान तो कयां त जन्नत में हलिया वञो औलाद जमेत नालो भलो रखेस नालो गला गला आई जले गालाण जेड़ो ते त छा सेखारियोस बाय बाय है ना ये सेखारींदा हो ना बाय बाय टाटा ना जले ता जो बचड़ो गालाण जेड़ो थे त अल्लाह जो नालो सेखारियोस छा सेखारींदो असां इहो सेखारींदो न ओयो ओयो चाचे दो चई मामा बुझो ॾिस असां बुझा सेखारींदो औलाद जी तरबियत क्यों पहिरियों हक़ औलाद जो त नालो भलो रखियोस गालाण जेड़ो थे त तव्हां उन्हनि खे अल्लाह जो नालो सेखारियो थियो जॾहिं 7 सालनि जो थे त निमाज़ जो अमर कयो जॾहिं 10 सालनि जा थियनि त हदीस में अचे थो त मारे कुटे भी पुट खे निमाज़ पढ़ायो हाणे पाण नथो पढ़े त पुट काॾों पढ़ंदो अम्मा घर में निमाज़ नथी पढ़े त न्याणी काॾों पढ़ंदी ऐं हिन ॿार खे तालीम ॾियारियो क़ुरान जी बच्चन के कुरान जो हाफिज कयो जी अज ॾिठो साईं मोहम्मद साले जे मदरसे में 12 छोकरन 11 छोकरन कुरान पाक को पूरो करे दिस्तार बंदी कई आओ ये हाफिज थी वञन त वरी इन्हनि खे आलिम बनायो छो त हाफिज खां वधीक आलिम जो दर्जो वधीक आलिम जो दर्जो वधीक अथव तंहिंजे करे पंहिंजनि बच्चन खे आलिम भी कयो हाफिज भी कयो आलिम भी कयो पंहिंजी औलाद जा हक़ अदा कयो अबे अम्मा जा भी हक़ अदा कयो अबो अम्मा जे हक़न जे बारे में अल्लाह कुरान में बारत कई थई फरमाए दो वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्ना इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फिन व ला तनहरहुमा व कुल लहुमा क़ौलन करीमा वख्फिद लहुमा जनाह अज़्ज़ुल्लि मिनर रहमा वक़ुल रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा सुभान अल्लाह ये था कहो जने 10 ॾींहनि खां मानी न मिली थो अब मां लाड़काने जो समझी विया हो न मां लाड़काने जो सुभान अल्लाह ॾाढा चओ मुझो जर्नल जमीयत मुझो कायद शहीद रहमतुल्लाह अलैहि कि सुभान अल्लाह चवरान ॾाढा चवरान में मज़ो ईंदो हो मुझो कायद मुझो मोहसिन फरमाईंदो हो त सुभान अल्लाह चलो मूंखे न थी वणे सुभान अल्लाह मुझे मौला करीम खे भी थी वणे ॾाढा चओ त मुझे शहीद जो फर्ज़ंद वेठो आहे तव्हांखे ॾिसे त पन्ने आकल जा माण्हू निंड में न आहिनि जाग में ॾाढा चओ न सुभान अल्लाह न न न न मज़ो न आयो मां तव्हांखे तयार थो कयां चओ न सुभान अल्लाह तुझे रब फैसलो कयो आहे त इबादत मां अल्लाह जी कयो सजदो मुंहिंजो कयो ॿिए नंबर में अल्लाह थो चवे मां इहो फैसलो कयो त मां त अबे अम्मा सां सुहिणो हलजांइ अबे अम्मा जो ख्याल कजांइ अबो बोड़ो थी वियो या अम्मा बोड़ी थी वई अहिड़ी ॻाल्हि था कनि जेका तोखे नथी वणे ओ ख़ान ओ साहब ओ मुल्ला ओ मौलवी ओ हाजी साहब कारी साहब मुफ्ती साहब रब तो कुरान में फरमावई वबिल वालिदैन साना बिनी जे को आना अबे अम्मा सां सुहिणो हलजांइ बिनी मां कोई बोड़ो थियो हुननि जी उमिरि वॾी थी वई ओ अहिड़ी ॻाल्हि था कनि जेका तोखे न थी वणे न वणे त न
न वड़ई पर अबे अम्मा के उफ भी न चई जाए आओ ॾाढा भी न ॻाल्हाए जाए अबे अम्मा सां अदब सां नरम ॻाल्हाए जाए रब तो फरमाए अयां वधीक कुरान तालीम तो दे त वक़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्लि मिनर रहमा अरे पंहिंजे अबे अम्मा लिया बाज़ू खणी करे दुआ घुर ओ मुंहिंजा मौला मुंहिंजे अबे अम्मा जे मथां रहम कर इहे कर जीअं नंढे हूंदे हिननि मुंहिंजे मथां रहम कयो घणा माण्हू वेचारा चवंदा आहिनि मौलवी साहब दुआ त कयो छाजी साईं छोरो इज्जत नथो करे दुख भी थींदो आहे ऐं उन माण्हू ते कावड़ भी ईंदी आहे दुख इहो थींदो आहे त निभागो आहे अबे जी इज्जत नथो करे अल्लाह पंहिंजी इबादत सां गॾु अबे अम्मा सां सोने हलण जो हुकुम कयो भला मां तव्हां खां पुछां थो ॿुधो ॿुधो इन पारत इन आयत में अल्लाह हिकु पारत पंहिंजी कई ॿी अबे जी ऐं अमर जी भला इन जाइ ते भाउ जी न कई त भाउ जी पारत अथई ज़ाल जी पारत अथई इन आयत में ॿियनि त कई अथई इन जाइ ते न कई अथई छाजे करे रब तो फरमाए मां रब भी हिकु आहियां त तुंहिंजो अबो भी हिकु आहे रब खे छॾींदे त ॿियो रब न मिलंदी अबे खे छॾींदे ॿियो अबो न मिलंदई अम्मा खे छॾींदे भी अमड़ न मिलंदी तंहिंजे करे अकेलनि जी पार थो कयां मां फ़ैसिलो कयो त मां त इबादत मुंहिंजी कजां ऐं अबे अम्मा जो अदब कजां मोहतरम दोस्तो दुख थींदो आहे माण्हू चवंदा आहिनि साईं दुआ कयो छोरो निभागो थियो आहे इज्जत नथो करे अरे इन छोरे के जे हाफ़िज़ करे हाँ आलिम बनाए हाँ त पोइ इहो छोकिरो कॾहिं भी पीउ जे साम्हूं न थिए हाँ छो त क़ुरान में इहे आयतूं लिखियल आहिनि पढ़े हाँ चओ क़ुरान अदब सेखारियो आहे छोरे खे करे छॾी जाहिल बकरार बेरो छोरे खे करे छॾी अंग्रेज़दान हेॾे क़ुरान जे तालीम जे तो तवजो ई न ॾियारियो मदरसे ॾे छॾियूं न त हिन जाहिल खे कहिड़ी ख़बर अबो चाहे अम्मा चाहे जेका गार यार के ॾींदो उहा अबे खे ॾींदो जेका गार ज़ाल खे ॾींदो उहा माउ खे ॾींदो हिन कमीने खे कहिड़ी ख़बर रब क़ुरान में चयो आहे त अबे अम्मा सां सुहिणो हल मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमा मां मेराज वारी रात वयसि मेराज ते जॾहिं वापसि मोटियमि त पोयां सॾ थियो या मुहम्मद अल्लाह सर क्यों जी मुझा मौला करीम अल्लाह फरमाया मोहम्मद मुर उम्मत का अकरीमू सलास ओ मुझा सोहना ओ मुझा दिलबर ओ आमिना जालोल अल्लाह तो फरमाए पंहिंजी उम्मत के मां अल्लाह जो न्यापो बोझ वञी चवे त टिन शख़्सनि जी इज़त कयो अल आलिम अल वालिद हामिलुल क़ुरान मदीने जे मीर फरमायो मूंखे रब चयो त मुंहिंजा महबूब चवेनि क़ुरान जे हाफ़िज़नि जी इज़त कयो छो त क़ुरान जा हाफ़िज़ इस्लाम जा झंडा अथव क़यामत वारे ॾींहुं अल्लाह क़ुरान जे हाफ़िज़ खे चवंदो इक़रा ओ कुरान जा हाफ़िज़ पढ़ो चाहे टाए पढ़ो जीअं कुरान दुनिया के अंदर चाहे टाए पढ़ंदे वे आयत पढ़ंदो वञ तुंहिंजो जन्नत में दर्जो बुलंद थींदो वींदो कुरान में 6664 आयतूं आहिनि समझो त इहो कुरान जो हाफ़िज़ क़यामत वारे ॾियारे जन्नत में 6664 दर्जा बुलंद हूंदो हाफ़िज़ जी इज़त कयो ऐं चवेन मुझा सोहना सोना चवेन त अबे अम्मा जी भी इज्जत कयो अबो अम्मा राजी अल्लाह राजी अबो अम्मा नाराज अल्लाह नाराज 3 नंबर में ॿुधो मदीने जे मीर फरमाए मुझे मौला करीम जो सोना पंहिंजी उम्मत के न्यापो ॾे त रब तो चवे त आलिमनि जी इज्जत कयो कंहिंजी आलिमनि जी इज्जत कयो इन्नल उलमा वरसतुल अंबिया मदीने जे मीर फरमायो आलिम चलो मां मोहम्मद जा न 1.25 लाख नबियन जा वारस अथव छो त कहीं अबे जो वरसो संभालियो कहीं ॾाॾे जो वरसो संभालियो पर हिनन आलिमन नबियन जो वरसो संभालियो तंहिंजे करे फरमाए उलमा उम्मती का अंबिया बनी इसराइल फरमाए मुंहिंजी उम्मत जा आलिम ईअं अथव जीअं बनी इसराइल जा नबी चओ न सुभान अल्लाह कंदो उलमा जी इज्जत नथा ॻाल्हायो कंदो उलमा जी इज्जत कंदो मदीने जे मीर फरमायो सब चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमायो जेको कहीं आलिम जे कचहरी में वेठो ॼण नबियन जे कचहरी में वेठो
हाँ ईंदो कर उलमा जे कचहरी में वेंदो कर आलिम हक जे आलिम जे चेहरे जे ॾिसण सां अल्लाह जी कार टरी थी वञई रहमत जो मींहुं थो वसी पवई खुदा जी ज़ात जो कसम आहे मदीने जे मीर फरमायो मांखे मेराज वारी रात रब चयो सोना चवे त आलिमनि जी इज्जत कयो आलिमनि जी तंहिंजे करे पाक नबी इमामुल अंबिया असांजो रहमत वारो नबी वफादार नबी उम्मत लाइ हमेशा इहो सोचींदो रहियो त मुंहिंजी उम्मत कंहिं न कंहिं तरीक़े सां दुनिया जे अंदर कामयाब बणिजी दुनिया में कामयाबी यानी आख़िरत लाइ महिनत करे आख़िरत में जहन्नम जे अज़ाब खां बची वञे तंहिंजे करे मुंहिंजे सोहणे नबी ओ मुस्लमानो कलमे वारो दुनिया जे अंदर चइनि जमायतुनि में फार्म भराइण जो मदीने जे मीर अमर कयो अथई हिकु त चई त कुन आलिमन सब आलिम थी वञो छो त आलिमन जो दर्जो वॾो फरमाई त इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा अल्लाह खां ॾिजण वारा आलिम अथव आबिद सॼी रात मुसल्लो खणी करे सजदा करे नफ़ल पढ़े पर हिकिड़ो आलिम इशा जी नमाज़ पढ़ी करे वञी सुम्ही पियो सारी रात निंड थो करे वरी सुबुह जो उथी बा जमात नमाज़ पढ़ाए तो मदीने जे मीर फरमायो मुझे रब चयो इन आबिद जी इबादत खां वधीक मां अल्लाह के आलिम जी निंड प्यारी आहे आलिम फरमाए आलिम जी इज्जत कयो जाहिल ऐं आलिम बराबर नाहिन आलिम जी इज्जत वॾी आहे सोहणा सभु आलिम थियो से आलिम त न थी सघियासीं अचूं ॾाढी थी वई पाण फरमाए ओ मुतअल्लिमन भला तालिब थियो इल्म जी तलब कयो इल्म जी तलब कंदे 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 मरी वई न क़यामत जे ॾियारे अल्लाह उथारींदी त आलिम करे उथारींदी हा ये कुरान की खिदमत मौलाना मोहम्मद साले साहब का रुगो अल्लाह ने वर्ती कुरान रब के प्यारो मेरा जवारी रात मदीने जे मीर ॾिठो त वण जे हेठां अछड़ी डाली सां अॻियों ॿार वेठा तस वेठो तो पढ़ाए चओ न सुभान अल्लाह हा मुझे सही पूछो जिब्रील हे केरा जे सही हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम छा तो करे सही बार तो पढ़ाए छा तौरात चई न इंजील चई न ज़बूर चई न छा तो पढ़ाए जे सही तुझी उम्मत जा नंढड़ा नंढड़ा बार कुरान पढ़ंदे पढ़ंदे वफात करे था अचन अल्लाह जनाब इब्राहिम अलैहिस्सलाम जे मथा ड्यूटी लगाई आ त तुझे उम्मत जे बचण के तो मोहम्मद वारो कुरान पढ़ाए पूरो थो कराए चओ न सुभान अल्लाह आलिमन थिया हो त भला तालिब थियो साईं तालिब भी न थी सघियासीं दुनिया जे अंदर कारोबार वधी वियो 3 नंबर में मुझे साईं या सोलत कई थई 3 नंबर में भी जमायत थई ओ जैसा ताल्लुक रखने त भी बेड़ा पार थी वेंदई ओ सामियान मदीने जे मीर फरमाए भला आलिम जे कचहरी में वञ आलिमन जूं ॻाल्हियूं ॿुध उलमा सां इहो ताल्लुक कायम कर साईं मां ॿाराणीअ जो आलिम पन्ने आकिल में ॾाढो ॾुखियो आहे वञण रोज़ त कोन वनी सगो कारोबार बनियूं बार आओ हर साईं ॿिया बि ॾाढा कमन दुनिया भर अल्लाह अल्लाह वाह सोना नबी तुझी उम्मत जे मथां रहमत फरमाए वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन सारे जहान जे लाइ रहमत बणजी आयो आहे मुंहिंजो साईं हुजूर फरमायो ओ मुंहिंजा उम्मतियो ऐं 4 नंबर में भी जमायत अथई उन सां ताल्लुक कायम कर घर में वेठे वेठे हर हलाईंदे दुकान हलाईंदे उहा जमायत घर में वेठी करे उन जमायत में फार्म भरो तभी क़यामत जे ॾियारे बेड़ा पार थी वेंदई साईं कहिड़ा फरमाए ओ मुहिब्बान घर में वेठो आहे तुझे दिल में आलिमन सां मोहब्बत आहे तभी क़यामत जे ॾियारे बेड़ा पार थी वेंदई अलमरो मा मन हब्बो कमा काल मदीने वाले साईं फरमाए जंहिंजी जंहिंसां मोहब्बत हूंदी क़यामत जे ॾियारे सां गॾु हूंदो साईं वला तकुन खामिसन 5 नंबर ते न अचजाए आलिमन जी गिला न कजाए आलिमन के गारियूं न ॾिजाए आलिमन मां ऐब न कढजाए आलिमन सां मुकाबिलो न कजाए साईं जे कया छा थियो आलिमन के गारियूं ॾिया छा थींदो उलमा जी गिला कया छा थींदो उलमा सां मुकाबले में बीही रहा छा थींदो साईं उलमा जे मुकाबले में हेॾो आलिम
आलिम हेडा ओंटन में जालिम बीठो मां आलिम जी मुखालिफत करे जालिम के वोट दींदम त छा थींदो मदीने वारे साईं फरमायो थई रहमत वारे जंहिंजे शफाअत में उम्मीद रखी वेठो जे आलिम जी मुखालिफत कई त फतहलक हलाक थी वेंदे तबाह थी वेंदे आओ पर जे आलिम सां मोहब्बत हूंदई क़यामत जे ॾियारे उथंदे त अल्लाह आलिम सां गॾु बिहारींदी कंदो उलमा सां मोहब्बत नथा ॻाल्हायो वोटन में अॼु कोनी तयारी कयो आलिमन खे वोट ॾींदव हे होरिया था चवनी चो इंशाअल्लाह उलमा सां ताल्लुक़ क़ाइम कंदासीं हाओ मुझा मोहतरम दोस्तों मां हिकड़ी मिसाल तो खे ॾियां उलमा सां मोहब्बत कर हिते कणक खपाईंदो आहे न कणक में वो बणक भी हूंदी आहे असांजे काथे धड़क चवंदा आहिनि काथे बणक हीअं कणक खे चंडे भितर गेॾा ॿाहिरि कढ वठंदे टके में भी कोन रहंदो बदलाईंदे त छा भितर खणी आयो आहे होॾो क़ीमत जी कणक क़ीमत जी कणक जी कीमत 1200 रुपया पर जेकॾहिं ये भितर गेॾड़ा भितर ला विझंदेसि न त इहे भी 1200 में हलिया वेंदा तूं ऐं मां इएं ठिक करे भितर हो कुछ न आहियूं गुनहगार हो हिन आलिमन सां सिफ़ में गॾु बीठा हो आलिमन सां कुले में मिलाए करे ज़ालिमन ऐं जाबिरन सां मुक़ाबिले करण जे लाइ उलमा जो साथ ॾियूं उलमा जा बाह ॿेली थी बीठा हर मोल ते वो क़यामत जे ॾियारे उथंदासीं न जे अल्लाह आलिमन खे जन्नत ॾींदो ऐं इंशाअल्लाह ज़रूर ॾींदो जो दुनिया में आलिमन जी इज्जत कई थई क़यामत जे ॾियारे आलिमन जी इज्जत थींदी पोइ तो जहिड़ा मूं जहिड़ा गुनहगार कारला ठिकर भितर आलिमन सां गॾु जन्नत में आलिमन जे सदके हलिया हलंदासीं चो इंशाअल्लाह उलमा सां साथ ॾींदासीं वोट ॾींदव आलिमन खे हा आओ मां हिकिड़ी दुआ कई वञा आमीन तकड़ में न कजो क़यामत जे ॾियारे अल्लाह तव्हांखे काइम अली शाह सां गॾु उथारे हिते अलाह बचाईंदो बाक़ी वोट ॾिनवसि हिते अलाह बचाईंदो वोट ॾियण मां सभु ॾियो था वोट उन्हनि खे आलिम बीठा आहिनि मुक़ाबिले में कहिड़ी जलसे में ख़ल्क़ आई आहे अॼु खोड़ी तयारी कयो त इंशाअल्लाह 2017 में चो इंशाअल्लाह चो आलिमन जो बिहार नुमाइंदो पन्ने अकल मां कामयाब थींदो चो इंशाअल्लाह ॾाढा चो इंशाअल्लाह मुझा मोहतरम दोस्तों खुदा जी ज़ात जो कसम क़यामत जे ॾियारे यौम नदू कुल उनासिम बि इमामिहिम हर हिक पंहिंजे इमाम सां हर हिक खे सॾु कयो नवाज़ शरीफ जी साईं पोयों सभु अचो सब जरदारी पोयों सब हा काइम अली शाह पोयों सब पर क़यामत जे ॾियारे थींदो सॾु थींदो हमादुल्लाह हाले जवी चओ न सुभान अल्लाह हमादुल्लाह हाले जवी रहमतुल्लाह अलैह सॾु थींदो सैयद ताज महमूद अमरोटी सॾु थींदो अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैह सॾु थींदो हाओ मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह हुसैन अहमद मदनी रहमतुल्लाह अलैह ये सॾु थींदो अल्लामा डॉक्टर खालिद महमूद शहीद रहमतुल्लाह अलैह ही परचम नबवी इन जे हसाए में क़यामत जे ॾियारे इन आलिमन सां गॾिजी लिवाउल हम्द जेको मदीने जे मीर खे अल्लाह शफाअत जो झंडो ॾींदो इंशाअल्लाह आलिमन सां गॾिजी उते चो पहुचंदासीं इंशाअल्लाह हा अल्लाह से मां दुआ तो कयां तव्हांखे अल्लाह शहादत जो मौत ॾे तमन्ना हूंदो त मिलंदव मुझे शहीद रहमतुल्लाह अलैह की तमन्ना ही हर वक्त दुआ कंदो अल्लाह 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 मां के शहादत जो मौत दे अल्लाह मां के शहादत जो मौत दे अल्लाह मां के शहादत जो मौत दे वारे वा जवान दुआऊं घुरंदे कबूल थी असे मुझे साईं रहमतुल्लाह अलैह हज़रत साईं बेरवान फरमायो जे के शहादत जे मौत जी तमन्ना है हथ त खणो नारो त हणो गूंगी जमात आचा नारे तकबीर बस मां पंहिंजे कायदनि जे ऐं तव्हांजे विच में वधीक हाल नथो थिए आख़िर में अर्ज़ कयांव तव्हां हे मुंहिंजे कायदनि ॾिठो हे साईं मौलाना साहब वेठा आहिनि आलिम मुफ्ती साहब हज़रत साईं सभु वेठा आहिनि सभिनि ॾिठो त हिननि खे शहादत जे मौत जी तमन्ना आहे पर ॿाहिरनि खे कीअं ख़बर पई पन्ने वारनि खे घोटकी वारनि खे ॿिन खे कीअं ख़बर कए हे मुजाहिदा मुंहिंजे साईं रहमतुल्लाह फरमायो हे अच्छो ऐं अच्छी ऐं कारी पटन वारो जेको पर्च में नबवी आहे पंहिंजे घरनि ते पंहिंजे ओताक ते पंहिंजे होटल ते पंहिंजे गाॾीअ ते पंहिंजे चुंगसीअ ते पंहिंजे मोटर साइकिल ते पंहिंजे साइकिल ते पंहिंजे बैठक ते लॻाए परे खां जेको ईंदो न ॾिसी करे चवंदो हे मुजाहिद बि आहे शहादत जो शौक़ बि अथसि चओ इंशाअल्लाह लॻाईंदासीं जिंदगी बाक़ी मुलाक़ात